केतरनि ॾहाकनि खां सिंध जी तइलीम तबाही जी तरफ़ वञी रही आहे ऐं हिन पस्तीअ खे रोकण जे लाइ सिंध में जागरता जी मुहिम शुरू करणु घुर्जे। तइलीम जे तबाही जो जाइज़ो वठण लाइ महरान टीवी तहक़ीक़ ते ॿधल दस्तावेज़ी प्रोग्राम रिकॉर्ड करे हलाया। तहक़ीक़ी प्रोग्रामनि में छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। अचो त इहे छिरकाईंदड़ मंज़र ॾिसूं। महरान टीवी ते तइलीम जे तबाही जे छिरकाईंदड़ इंकशाफनि खां पोइ हर साल जिया हलंदड़ साल बि 1 खां 7 फरवरी ताईं तइलीमी हफ़्तो मल्हायो वियो। अचो त तइलीमी हफ़्ते जे सरगर्मियुनि ते नज़र विझूं। महरान टीवी तरफ़ां तइलीमी हफ़्ते जो इफ्तिताही तक़रीब हैदराबाद में मच कचहरी सां कई वई, जंहिंमें सिंध जे मशहूर तइलीमी माहिरनि अदीबनि ऐं दानिशवरनि पंहिंजा वीचार वंडिया। तइलीम सां तरबियत तमामु ज़रूरी आहे, डिसिप्लिन तमामु ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं उस्ताद सही आहिनि, पढ़ाइनि सही था त इनशाअल्लाह इहो मसइलो ई पेश कोन थींदो। हिन ई उनवान मां असीं सम्झी सघूं था, सभई सम्झनि था त सिंध में तइलीम आहे ई कान जंहिंखे बहाल कराइणो। असां जो रड़ियूं था कयूं, सिंध यूनिवर्सिटी जा उस्ताद कोन पिया पढ़ाइनि, 27 ॾींहंनि खां अमल पढ़ाइण जो ठप लॻो पियो आहे। 20,000 शागिर्द आहिनि त 40,000 माइट किथे आहिनि। तइलीम हफ़्ते जी शुरूआत 1 फरवरी ते जामशोरो में मॉडल स्कूल में तइलीम जी मशअल ॿारे कयो वियो। साॻे ॾींहुं सन में रैली कढी वई ऐं जलसे आम कयो वियो। साॻे ॾींहुं सेवण में पिण रैली कढी वई ऐं जलसो कयो वियो। साॻे ॾींहुं दादू में जलसो कयो वियो। उन खां पोइ मेहड़ में वॾी रैली कढी वई जेका पूरे शहर मां थींदी ऐं आख़िर में सेमिनार मुनक़िद कई वई, जंहिंमें तइलीमी माहिरनि ऐं उतां जे उस्तादनि शागिर्दनि जे माइटनि ॻाल्हायो। जेको सिंध जे तइलीम जो दुश्मन आहे सो असांजे ॾाढो गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे। 2 फरवरी ते लाड़काणे में रैली बि कढी वई ऐं सेमिनार बि कई वई। शिकारपुर में पिण सेमिनार मुनक़िद कयो वियो। जैकबाबाद में तइलीमी सेमिनार करे माण्हुनि में जागरता पैदा कई वई। टी फरवरी ते पब्लिक स्कूल सखर में वॾे पैमाने ते सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें शागिर्दनि जो वॾे तइदाद शिरकत कई। साण साण तइलीमी माहिरनि ऐं उतां जे चूंडियल नुमाइंदनि पिणु शिरकत कई। सखर खां पोइ खैरपुर प्रेस क्लब में सेमिनार कोठाई वई। चौथी फरवरी ते मोरो में सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन खां पोइ काज़ी अमन में रैली कढी वई ऐं सेमिनार मुनक़िद कयो वियो ऐं आख़िरी प्रोग्राम न्यू सईदाबाद में रैली कढी ऐं सेमिनार करायो वियो। पंजी फरवरी ते हाला में सेमिनार कयो वियो।
ऐं उन खां पोइ भिट शाह लतीफ़ सरकार जे दरगाह ते हाज़िरी भरे ऐं उते सेमिनार मुनक़िद कयो वियो। छह फरवरी ते बदीन में सेमिनार मुनक़िद कयो वियो। तैलीमी हफ़्ते जे आख़िरी ॾियारे 7 फरवरी ते हैदराबाद में कासिमाबाद जे न्याणियुनि जे स्कूल में ऐं ॿियो न्याणियुनि जे हुनरी स्कूल में तैलीम जे हवाले सां तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं, जंहिंमें सेमिनार मुनक़िद करे सिंध जे तैलीम बाबति जागरूकता पैदा कई वई।